सूबा सिंध जो ज़िलो घोटकी जो शहर दहरकी खां 35 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ओभर तरफ़ खां ही शहर आहे। हिन शहर के किथे वाजणो त किथे विजणोट जे नाले सां याद कयो वञे थो, जंहिं तरफ़ असां वञी रहिया आहियूं। मुझे तरफ़ा तव्हां सभिनी के दोस्तन के अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों असां हिन वक्त वाजणोट शहर में मौजूद आहियूं, जेको ॾहरकी खां तक़रीबन 35 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ओभारे पासे खां आहे। हीउ शहर तारीख़ी हिसाब सां वॾो शहर ॻणियो वेंदो हो। हीउ शहर उन टाइम खां पोइ तबाह थी वियो। अचो त तव्हांखे हिन शहर जे बारे में असां तफ़सीली ॿुधायूं। हिन शहर जी मुकमल बायोडेटा मालूम थी नाहे सघी। गवर्नमेंट ऑफ सिंध तस्दीकी रिसर्च हिन शहर जी नाहे कराई ऐं न वरी का खोटाई कराई वई आहे। हिन तबाह थियल शहर ॾांहुं न को ध्यानु ॾिनो वियो आहे। हीउ शहर किथे वाजणोट त किथे विजणोट जे नाले सां यादि कयो वञे थो। इन शहर में को भी बादशाही महल जो आसार नजर नथो अचे। विजनोट शहर लाइ इहो ज़रूर चयो वञे थो त पंहिंजे दौर जो कारोबारी मर्कज़ रहियो आहे, जिथे कारोबार सां वाबस्ता माण्हुनि अची क़याम कंदा हुआ। 1982 खां पहिरियां हिन शहर जी इरादी 1 किलोमीटर हम चौरस हुई, जेका हिन वक्त 25 खां 30 एकड़नि ताईं महदूद रहिजी वई आहे। उन जो कारण ज़िला घोटकी रेवेन्यू जा अमलदार आहिनि, जन हितां जे बाअसर माण्हुनि खां झझा पैसा वठी हिन शहर जी ज़मीन अलाटमेंट करे ॾिनी आहे ऐं उहे माण्हू हिन शहर जी इरादी खे पट करे ज़रई इस्तेमाल में आणण लाइ ॾींहुं राति कोशिश करे रहिया आहिनि। हितां जे कुछ बाशऊर माण्हुनि गवर्नमेंट ऑफ सिंध ज़िले घोटकी जे बाला ऑफिसरनि खे अहिड़ियूं दरख़्वास्तूं ॾिनियूं ऐं आगाह कयो वियो, पर को बि खड़तेल न निकितो। हितां जे लोकल माण्हुनि हिन शहर जा निशान ठाहे उन्हनि मां निकिरंदड़ सिरूं, लोह ऐं काठ जो ॿियो सामान कढी खणी विया आहिनि। विजणोट शहर जेको हिन वक़्तु सिर्फ़ मिट्टी जे ढेर जी सूरत अख़्तियार करे चुको आहे।